वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। जमात सानी जी रात 1446 हिजरी मदरसा अनवारुत तौहीद मुस्तफ़ाइया आबादुल्लाखा में अवासा इन दीनी जलसे में गढ़ूं बिरादर मुकर्रम मुंजा मोहसिन हजरत हाफिज गुलाम मुस्तफ़ा सुमरो साहब संदन फर्जंदन साई मोहम्मद उस्मान अदा खालिद मुस्तफ़ा सुमरो जन जी हुकुम जी तामील कंदे हाज़िरी थी आहे। स्टेज सेक्रेटरी मुख्तसर जो लफ्ज़ पक्को करे छॾियो आहे। उन जी इहा मजबूरी आहे। मजबूरी का नाम शुक्रिया। हर कमकार में बचार मजबूरियों। आलिम घणा बुज़ुर्ग घणा मां त उन्हनि जे क़दमनि जी जुती हाँ। बस अवां जे साम्हूं अॼु दुनिया जे अंदर हिकिड़े पासे खां अंग्रेज़ी आहे, उन्हनि जा स्कूल, उन्हनि जा कॉलेज, उन्हनि जूं यूनिवर्सिटियूं, उन्हनि जा लिबास, उन्हनि जी उथणी वेहणी, उन्हनि जी सूरत सीरत अवां जे साम्हूं आहे। ॿिए पासे खां हिन सोने जा मदरसा आहे। लॻे थो रत दौरो नथी करे। मां इन मुख़्तसिर वारे साईं जे हुकुम ते अमल कंदुमि इंशाअल्लाह। अॼुकल्ह चङा भला माण्हू अंग्रेज़ीअ ॾे हली पिया आहिनि। अधियूं बि पढ़नि पियूं। हाणे ॾाढियूं कुराड़ियूं बि चवनि थियूं जंहिंजूं हौड़ा ई कोन्हनि त असां बि पढ़ूं। भली तव्हीं बि मरो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हिन क़ुरान जे महफ़िल में अवी पंहिंजे दिल ते हथ रखी फ़ैसिलो कयो त ही क़ुरान वारो इल्म ऐं हिन क़ुरान पाक जी रहमत अवां असां जे लाइ अंग्रेज़ीअ खां हिकु या ॿ मर्तबा न लखे मर्तबा हिन उम्मत जी कामयाबी हिन क़ुरान जे इल्म में। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। सदको वञा रब जी ताक़त जे मथां। नाज़िल त अरबीअ में क़ुरान थियो, पर रब हिफ़ाज़त अहिड़ी कई हर ॿोली हर क़ौम जेतिरियूं बि तुंहिंजे मुल्क में या दुनिया जे अंदरि ॿोलियूं आहिनि, बांग्लादेशी, बर्मी, इंडियन, अरबी, यूरोपी, पाकिस्तान में सिंधी, पंजाबी, बलोच, पठान, बिरोही, ॿियूं क़ौमां, सराइकी, सभिनी जूं पंहिंजूं पंहिंजूं ॿोलियूं। पर जॾहिं काबतुल्लाह में, मस्जिद नबवीअ में, अवां जे मदरसनि में इन समूरनि क़ौमनि जा छोकिरा या वॾा नंढा क़ुरान पढ़ंदा आहिनि, आबादुल्लाखा वारो ईअं महसूस थींदो आहे त हिक पैगंबर जी औलाद आहे। सुभान अल्लाह। आस्ते चओ। मोबाइल ते त ईअं था रड़ियूं कयूं जो मलाइका ई बेज़ार आहिनि।
आवाज नथो अचे तो मथो फाड़े छा। अज हिकिड़े खे मां चयो आवाज नथो अचे, चे सिंगिनल कोन्हनि। मां चयो तुंहिंजा त सही आहे न पंहिंजा। अधु चरियो माण्हुनि खे इन चंडीअ मोबाइल कयो आहे, हणो रत माण्हू थी विया आहिनि। अल्लाह जा बाना इन जो 40 हिस्सो क़ुरान खे ॾिया त बि रिज़्क में, माल में, ईमान में, सेहत में बरकत थे। असां बीमारी ख़रीद कई आहे पैसनि सां, इहा बीमारी आहे। अगे चरिया थोड़ा हाणे रेला भर। अगे अंधा भी के विरले लबंदा, हाणे घर में सब अंधा। को चुल्ह में थो किरे, को खट में थो किरे, ॾिसी नज़र ई कान्हे। एॾे हिकिड़े ॻोठ में ना पीनो, पोइ घरों पियो अचे त हिकिड़ो मुंहं में लॻुसि त खिली करे चई त हिन पाड़े ॾे अंधो त मां हिकिड़ो आहियां, ॿियो भी को आयो आहे छा? त हुन चयोसि मां फलाणो मोबाइल ॾिसंदो पिया आहियो। दुआ कयो अल्लाह क़ुरान जी ॾिसण जी नज़र अता करे। नज़र त आहे यारो, पर इन क़ुरान सां मुहब्बत घटिजी वई आहे। अॼु ही क़ुरान पाक अवां जे साम्हूं, झट खां पोइ इन्हनि जा हाफ़िज़ अवां जे साम्हूं, अवां फ़ैसिलो कयो 6666 आयतूं, 114 सूरतूं, अरबीअ में नाज़िल थियल क़ुरान इन्हनि बाननि जे सीननि में 3 महीननि खां पोइ रमज़ान अचे थो। इहे मुसलनि ते पढ़ाईंदा। मां अवां खां रब जो नालो ॾेई पुछां थो, का कापी कान्हे, वो मेहराब में क़ुरान खुलियल कोन्हे, हाफ़िज़ याद क़ुरान पिया पढ़नि। मोकल है सॼी दुनिया वारनि खे, अवां जो मुल्क अंग्रेज़ी कापीअ ते पई हले। क़ुरान रब जंहिंजी हिफ़ाज़त कई आहे, अंधनि जे सीननि में, मंडणनि जे सीननि में, नंढड़नि जे सीननि में। अगरि हिकिड़े जलसे में एतिरो नंढड़ो हाफ़िज़ हो जो टेबल ते बीहारे उन जी दिस्तार कयो, 7-8 साल जी उम्र में सॼो क़ुरान यादि महसूस कयो, फ़ैसिलो कयो त इहा ताक़त कंहिंजी आहे। भली तूं 3 फूल हणु, 4 फूल हणु, गाॾीअ ते गाड़ी साई बत्ती ॿारींदो अचु, ईंदियूं आहिनि न ॿरंदियूं कोन। हा पोयूं वरी हिकिड़ा बीठा हूंदई बंदूक खयूं, परे थियो साहब थो अचे। भली अचे बाबा, छितो थियो आहे छा, चक विझंदो छा? भली अचे चंडो 20 फुट रोड, एसपी साहब, कमिश्नर साहब, फलाणा सब गॾु कर। पी उन्हनि जो मरे त बि निमाज़ जनाज़े जी उन्हनि जे मसीह ते ॻोठ जो मौलवी पढ़ाईंदो। लख डिग्रियूं गॾु कर, 1000 डिग्रियूं कर, हिन सां का डिग्री मुक़ाबिलो करे नथी सघे पई। मिड़ ईअं पढ़ जीअं कॾहिं कॾहिं वठ बि आहे। बाक़ी सिर ॾिनो थी अंग्रेज़ीअ ते। हाणे हिकिड़ी जॻह ते 8 सालनि खां पढ़ाईंदड़ कारी, उनखे हिकिड़े माण्हू मस्जिद मां कढियो। हिकिड़ी सिर्फ़ ग़लती, उहा ग़लती त न आहे हुनजी, उस्ताद हो, छोकिरो पढ़ंदो अंग्रेज़ी, सबक़ होसि कचो, 20 मिंट लेट थी, स्कूल वारनि मोटाए छॾियुसि। मोटी आयो त पीउ चयसि छो मोटी आई, जे 20 मिंट लेट थी, उस्ताद सबक़ में लेट कई। मस्जिद वारे आयो त बाह खां वठी उन पेशमा मस्जिद वारे खे कढियईं, बाबा तूं मुंहिंजे पुट जी ज़िंदगी ख़राब कंदे। माना अंग्रेज़ी ज़िंदगी आहे ऐं क़ुरान वारी ज़िंदगी न आहे। पादर बि त क़ौम तॾहिं थी खाए न। क़यामत में शिफ़ा क़ुरान करे, मौत महिल बि, सकरात महिल बि क़ुरान। वरी मरी वञे त 3 ॾींहंनि ताईं क़ुरान पियो पढ़जे, वरी ख़त्मा पिया थियनि त बि क़ुरान पियो पढ़जे। मुंहिंजे मदरसे में हिकिड़ो आयो, चए अबे जी ख़ैरात आहे, 25 ख़त्म पढ़ाइजो। घणा? मां जो 24 24.5। इन से मां जो नंढड़ा तालिब वीचारा 25 पढ़ंदा। इन से महिरबानी कयो, बसि छा बि थी पए 25। जॾहिं सफ़ा सिध कयईं त मां खिलियुमि। चइजे खिलो छो था? मां जो एतिरो जो ज़ोर ॾिनो थी, भला पिणे खे दोज़ख में ॾिठो थी छा? हा पिणे मुलनि ते हेॾा तारा कंदो, डांग जेॾा। छड़ो काथे झंडो हण ऐं मदरसे जो बुनियाद रख त विधंदो वेंदो साल ताईं। मुला अलाए छो बीठा, मुला फुर कंदा।
हाणे इनके मौलाना नक में नोड़ी विधी आहे ज़रदारी मंडो अञा नथो मुड़े मदरसनि ते सही न कंदे तुंहिंजा वॾा बि कंदा हे जॾहिं बुज़ुर्ग मैदान में निकितई न टिकट बि न मिलंदई हाँ ख़बर भी न पवंदई त मां कीअं उॾियुमि तोखे आलमनि जी ख़बर न आहे पहाड़ थी जबल में मथो वणंदे मथो फाटंदी ए जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन छड़ो तैयार वेठा आहिनि इशारो मिले त निकिरूं आयो समूरा तैयार मदरसनि जी हिफ़ाज़त जे लाइ बस वक्त मुख़्तसिर हा हा कजे हुअड़ कजे अगलो न भजे तो ठकाव ॾेई पाण भजजे बुज़ुर्ग घणा आहिनि बाक़ी हे हुयो ॼण हलवा पुड़ीअ जो नाश्तो बस इहा पोइ शायदि रश में ईअं थींदो आहे का परवाह न हिकिड़ी हाफ़िज़ साहब खे शाबस आहे जो कुर्सी कुशादी रखी अथई हिकिड़े जलसे में कुर्सी सोढ़ी मौलवियो थुलो वेहण महिल त वज़न ते वेहिजी वियो पर जॾहिं उथियो त कुर्सी गॾु खिली करे चई त माण्हू कुर्सीअ लाइ मरनि था असांखे छॾे नथी अल्लाह साईं स्टेज वारो ॾिसे तो मखण थी अचूं अथई बस हेॾा बुज़ुर्ग न हुजनि त मां मुख़्तसिर वक़्त खे ॾिसां ई न पर चोटीअ जा बुज़ुर्ग वेठा आहिनि बेअदबी थो कयां एतिरी देरि ॻाल्हाई आहे अल्लाह करीम हिन मदरसे खे ता क़यामत आबाद करे साईं हाफ़िज़ साहब ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरो असांजो पुराणो मोहसिन ऐं प्यारो इंसान आहे मूं वटि मदरसे हली आयो अल्लाह उनजे क़दमनि खे महिनत खे पोड़प में वॾी उमिरि ॾिनी अथई 100,000 हाफ़िज़नि जो उस्ताद आहे अल्लाह करीम उनजे बचड़नि खे बि सालियो कयो आहे रब अवां खे अचणु क़दम क़दम क़बूल फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।